घोड़की में मुख्तलिफ शिया तंजीमन अस्करिया इल्म अमल तहरीक मजलिस वहदतुल मुस्लिमीन अस्करिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान पारां मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां इज़हार यकजहती ऐं इसराइली जारहियत ख़िलाफ़ मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहंदी खां एहतिजाज जी रैली कढी वई। रैली जगवाणी पहलवान अली संघड़, मौलाना माशूक अली कुमी, एहसान अली मुस्तफ़ाई ऐं ॿियनि कई। रैली में शिरकत कंदड़ फ़लस्तीनी अवाम जे हक़ में इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते रैली खे ख़िताब कंदे मुक़र्रिरीन चयो त फ़लस्तीन जो मसइलो इस्लाम ऐं ईमान जो मसइलो आहे। इसराइल फ़लस्तीनी सरज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो करे रहियो आहे। मज़लूम फ़लस्तीनियुनि लाइ आवाज़ उथारणु मुसलमान उम्मत जी ज़िम्मेवारी आहे। मस्जिद अक़सा जी आज़ादी सां सभिनी खे प्यारी आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त आलमी बिरादरी उम्मत मुस्लिमा इसराइल जे ज़ुल्म जो नोटिस वठी पाकिस्तान जी हुकूमत ऐं उम्मत मुस्लिमा फ़लस्तीन जी हिमायत जो ऐलान करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।